हिते मां अहम ख़बर शेयर कर रहे हैं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ख़ुशदार कुछ लाख धमाकनि की सख़्त मज़म्मत कई वई आहे। वज़ीर आज़म पारां हमलनि में क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते गहरे अफ़सोस जो इज़हार किया आहे। वज़ीर आज़म शहीदनि जी दर्जनि जी बुलंदी ऐं संदनि पोरनि लाइ सबर की दुआ कई। शहबाज शरीफ पारां ज़ख़्मियुनि की जल्द सेहतयाबी लाइ भी दुआ घुरी वई। ज़ख़्मियुनि खे हर मुमकिन तिब्बी इमदाद फ़राहम करण की हिदायत कई वई आहे। अहिड़ियूं कार्रवायूं दहशतगर्दी ख़िलाफ़ असांजो अज़म कमज़ोर नथियूं करे सघजनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अहिड़ियूं बुज़दिलाणियूं कार्रवायूं दहशतगर्दी ख़िलाफ़ असांजो अज़म कमज़ोर नथियूं करे सघनि। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ख़ुशदार ऐं कुछ लाख धमाकनि की सख़्त मज़म्मत कई वई आहे। वज़ीर आज़म पारां हमलनि में क़ीमती हयातियूं ज़ाया थियण ते गहरे अफ़सोस जो इज़हार कयो वियो। वज़ीर आज़म शहीदनि जे दर्जनि जी बुलंदी ऐं संदनि पोरनि लाइ सबर की दुआ कई वई आहे। शहबाज शरीफ पारां ज़ख़्मियुनि की जल्द सेहतयाबी लाइ भी दुआ घुरी वई। ज़ख़्मियुनि खे हर मुमकिन तिब्बी इमदाद फ़राहम करण की भी हिदायत कई वई आहे।